नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा बेरिया टाउन डेवलपमेंट एसोसिएशन जे चेयरमैन रायल हारून ऐं इंडस एम्पायर जे सीईओ अदरान डायरी पारां कढियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। बेरिया टाउन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रायल हारून चयो त कल जेको बेरिया टाउन में थियो इहो को गैरतमंद सिंधी नथो करे सघे। ही सिंधियुनि जे खिलाफ साज़िश थी आहे। बेरिया टाउन में जेके तरक़ियाती कम 6 सालनि में कया आहिनि इहे कम 60 सालनि जी तारीख़ में न थिया आहिनि। जेके माण्हू सिंध दुश्मन आहिनि उहे सिंध जी सुञाणप ख़राब करण लाइ अहिड़ो अमल कयो है। बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे ॾींहुं ईअं थियो हो। 5 खां 6 अरब जो नुक़सान थियो है। असां वापारी माण्हू आहियूं, सियासी माण्हू हमदर्दी लाइ अचनि था। असां इन्हनि जी आजा कयूं था। जिन जो नुक़सान थियो है उन्हनि FIR दाख़िल कराई है। नामालूम माण्हू हुआ। हाणे सिक्योरिटी इदारनि जो कमु आहे त इहे जांच कनि। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत टीम जोड़े नुक़सान जो खातो लॻाए वापारियुनि जी मदद कई वञे। जेकॾहिं बेरिया टाउन कंहिंखां ज़मीन वठे थो त अॻुवाट उन जा इश्तिहार ॾिना वञनि था। कंहिंखे एतिराज़ त हुन वक़्तु ज़ाहिर कनि। जेको आहे उहो वञी करे कोई रॉबरी करे अहिड़ी मां नथो सम्झां कि सिंधी माण्हू जो जेको आहे जेको कमु कल थियो आहे कंहिं सिंधी जो कमु आहे। गैरतमंद सिंधी कॾहिं बि इहे कमु नथो करे सघे ऐं सिंधी क़ौम ते मां सम्झां थो इहे साज़िश आहे। ऐं सिंध जे मथे जेको बहरिया टाउन जो एहसान आहे जेको आया हो तमामु मीडिया वारा भाउ असांजा जेका आया आहिनि। तव्हां बहरिया टाउन घुमी अचो ऐं हे ॿुधायो त 60 साल में तव्हां कॾहिं अहिड़ो रोड, अहिड़ा रस्ता, अहिड़ी एमिनिटीज़ जेका तव्हां ॾिसो था, अहिड़ी मस्जिदूं, अहिड़ा पार्क तव्हां कॾहिं ॾिठा आहिनि। जेका बहरिया टाउन सिर्फ़ु 6 साल में जेको कमु कयो आहे हे पाकिस्तान जी हिस्ट्री में 60 साल में कमु कयो न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।